हिकड़े वलीअ जी गुम उन जो पुछ ओ अठाई मन जी गुम उन जो पुछ अणो मुर्दे ते अवां खां सवाल त वली बि वली मरी वियो दुनिया मां विया गुम उन जी कोई छॾियो वली बि मरी वियो मोल हो गुम बि मोल हुई अल्लाह चाहे हा त पाण उथारे छॾे हा चाहे हा त मूसा नबी के चए हा तू उथारे छॾे हा पर अल्लाह चयो न पोयां क़यामत ताईं अचण वारे के ख़बर पए त वलीअ जी निस्बत वारी भले मुंहुं लॻो हुजे हो बि मुर्दो ज़िंदा करे सुभान अल्लाह वली असां निस्बत आहे मदीने वाले मीर जलाए अल्लाह कुरान पाक में फरमाए वलौ अन्नहुम इज़्ज़लमु अनफुसहुम जाऊका तव्हां जा गुनाह घणा थी वञन महबूबा अचन तो जे दर ते तुझे उम्मत के चओ जे गुनाह घणा थी वञन अचन तो जे दर ते माफी ॾियण मुंहिंजो कम ठीक है आऊं छा पियो करियां माना वॾी आ तो जे दर ते अचन माफी ॾियण मुंहिंजो कम मुंहिंजो रसूल उहा शान वारो पर वरी बि उन जो पुट उन जो बच्चो उन जो वली पीरन जो पीर दस्तगीर सुभान अल्लाह आयो उन जे दर ते बाबा खे मूं ॾिठुमि दोज़ख में सड़े पियो रड़ियूं पियो करे साईं दुआ घुरो पुट पियो चए साईं दस्तगीर खे साईं फरमाईं था पुट मुंहिंजो मुरीद हो बणे न साईं मुरीद त हूंदो कदे मुझे वाद में आयो जे सही ते न हो सजो दी काठिन पुठिन में ते दराड़ के समय मारू मुझे बया कदे नमाज पढ़ी ची न सही नमाज कदे कोन पढ़ी वो रहंदो झंग में आखिरी सवाल सही कई बस एतरो बुधा जे मुझे मदरसे वारी मुझे घर वारी खिचिया मा लंघियो गालायो मखे वरंदी जो मदीने वाले मीर लाइ भी ये अखरन ता कर तो जी ते अचन गालायो ज़रा ते सुभान अल्लाह इज़्ज़लमु अनफुसहुम जाऊका तो जे दर ते अचन सुभान अल्लाह रसूल के दर ते अचन पोया सजी जिंदगी जा गुनाह माफ तव्वाब रहीमा तौबा कबूल करे छॾींदो सब उन जा गुनाह माफ कंदो कॾहिं कंदे जॾहिं रसूल हथ खणंदो सुभान अल्लाह वस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुम रसूल अमा जे ला रसूल हथ खणंदो तां जा सब गुनाह माफ अचो मदीने तारते अचन रसूल जो शान रब पे देखारे हे त बादशाह पीर पे पूछे भला पणे मुरीद हो जी सही अल्लाह मुरीद तो हो भले कने आयो मुझे आवाज में जी सही आयो कोन नमाज मुझे पढ़िया पढ़ी जी न सही कने आवाज बुधाई जी न सही सब कम में ना 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 आखिर में सही फरमा आखिरी बुधा तो मुजी खिचिया मा लंघियो का न जी हासी लंघियो जरूर होंदो बाजार त ईंदो हो तो जे खिचिया अगा लंघंदो जरूर होंदो लंघियो होंदो त पाण फरमा वञ तो लखी कान रांदो हण जन्नती जेकी कम नबी जो वो कम वली जो गालायो जोरा ते गालायो जेकी कम है जोरा ते गालायो जेकी कम है गालायो कोन दा जेकी कम तो नबी जो ओहा कम गालायो ना खबर हाय हाय सुभान अल्लाह शान सुभान अल्लाह अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अना फरमाई थी जे घर में कड़ी बानी हुई कड़ी उम्र जी हुई पर उन जो मोह ॾिसण जो चवण वारी के न ॻाल्हाए चवण वारी के अम्मा आयशा फरमा मुझे घर में रहंदी बानी मुरीदियानी खादमानी गाला एडो मिठो हुंदो तो मुझी दिल चवंदी हुई तो वो मूसा वे कचरी करे वो गालाए आ बुथा सोनी एडी हुई त आऊं नारिया वडपण में उन जे मुंह में एडो नूर हो तो मुझी दिल चंदी हो सामो वेठी हुजी आऊं नारिया सुभान अल्लाह उन जे वात में अरबी ज़बान में उन जे वात में एकड़ो अखर हुंदो हो जो सिंधी में ताके तकड़ में समझाया उन जे वात में अखर हुंदो हो जडे गालाईंदी हुई त जे चवंदी हार